जी दोस्तों, असांजो अॼु जो टॉपिक आहे उहो आहे ऑपरेशन ऑन सेट्स। त हाणे सेटनि में सभ खां पहिरियों असांजो ऑपरेशन हूंदो आहे उहो हूंदो आहे यूनियन ते। ठीकु आहे दोस्तों, त हाणे असांजा प्रीवियस हुया मतिलबु टॉपिक्स उमेद आहे त उहे सम्झ में आया हूंदा। त हाणे असांजो अॼु जो टॉपिक आहे उहो आहे ऑपरेशन ऑन सेट्स। त हाणे सभ खां पहिरियों ऑपरेशन हूंदो आहे सेट्स में उहो हूंदो आहे असांजो यूनियन ऑफ सेट्स। त हाणे यूनियन कीअं थींदी आहे ॿिनि सेटनि जी, अचो दोस्तों ॾिसूं। त मिसाल तौरु मूंखे ॿ सेट सपोज़ थो कयां। मिसाल तौरु फॉर एग्ज़ाम्पल त असांजो हिकिड़ो ए सेट आहे, उन ते असांजा एलिमेंट्स आहिनि 1 2 3 4 5। ठीकु आहे दोस्तों, ऐं ॿियो असां जेको सेट सपोज़ था कयूं उहो असांजो सेट आहे 3 4 5 6 ऐं 7। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे ॾिसो त यूनियन जेकॾहिं असांखे करणी आहे त उन लाइ मूं छा कयो आहे कि ॿ सेट छा कया आहिनि सपोज़ कयो आहे। हाणे हिकिड़ो सेट ए सपोज़ कयो आहे, उन जा असांजा एलिमेंट्स आहिनि 1 2 3 4 5, ऐं बी सेट जेको मां सपोज़ कयो आहे उन जा असांजा जेके एलिमेंट्स आहिनि 3 4 5 6 ऐं 7। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इन्हनि ॿिन्ही जेको आहे असांजी छा यूनियन कीअं थींदी। हाणे दोस्तों त हाणे ए, ठीकु आहे दोस्तों, हाणे असांजी यूनियन आई आहे त यूनियन बी। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इन्हनि ॿिन्ही जेका सेटनि जी यूनियन कीअं थींदी। त हाणे ए यूनियन बी त लाज़मी छा ईंदो असांजो जवाब में को न को टियों सेट ईंदो। ठीकु आहे दोस्तों, हाणे जीअं अव्हांखे ख़बर आहे जेकॾहिं असांखे मसलन ॿ अंग जोड़ कंदा आहियूं, मिसाल तौरु मां की ॿ अंग जोड़ थो कयां 2 + 3। ठीकु आहे दोस्तों, 2 + 3 जोड़ कयमि त जवाब छा आहे असांजो 5 आयो। 2 + 3 कयमि, असांजो जवाब छा आयो 5 आयो। त हिते ॾिसो दोस्तों, हिकिड़ो अंग हे आहे असांजो, ॿियो अंग हे आहे। ठीकु आहे दोस्तों, माना मां ॿ अंग जोड़ कयमि, छा ॿ अंग जोड़ कयमि त जवाब छा आहे असांजो टियों अंग आयो। माना ॿ अंग जोड़ कंदा आहियूं त असांजो जवाब छा ईंदो आहे टियों अंग ईंदो आहे। त अहिड़े नमूने सां जेकॾहिं असांखे ॿ अंग असां छा कंदासीं कट कंदासीं, मिसाल तौरु 5 - 2 त जवाब छा ईंदो असांजो 3 ईंदो। माना के बि ॿ अंग असां जोड़ कयूं त जवाब छा ईंदो टियों अंग ईंदो, या के बि ॿ अंग असां छा कयूं कट कयूं त जवाब छा ईंदो असांजो टियों अंग ईंदो। ठीकु आहे दोस्तों, त अहिड़े नमूने सां जेकॾहिं मां छा कयां किन बि ॿिनि सेटनि जी छा कयां यूनियन कयां। हाणे ॾिसो दोस्तों, हिकिड़ो ए सेट आहे असांजो, ॿियो छा आहे असांजो बी सेट आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे इन ॿिन्ही सेटनि जी मां छा थो कयां यूनियन थो कयां। माना किन बि ॿिनि सेटनि जी छा किन बि ॿिनि सेटनि जी मां छा कंदुमि यूनियन कंदुमि त असांजो जेको जवाबु ईंदो उहो असांजो ईंदो टियों सेट ईंदो। हाणे उन टिएं सेट जो जेको नालो रखियो आहे दोस्तों उहो रखियो आहे सी। माना इहे असां हिकु मिसाल कयो आहे त जेको असांजो जवाबु ईंदो उहो ईंदो असांजो सी सेट ईंदो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे जेको असांजो सी सेट आहे, ठीकु आहे दोस्तों, हे जेको असांजो सी सेट आहे, हाणे इन सी सेट में जेको आहे त असांजा कहिड़ा एलिमेंट हुजणु घुरिजनि ऐं कहिड़ा एलिमेंट्स न हुजणु घुरिजनि। ठीकु आहे दोस्तों, माना हे जेको सी सेट आहे मां वरी रिपीट थो कयां, हे जेको सी सेट असांजो जवाब में आयो आहे त हाणे इन में जेको आहे सो कहिड़ा एलिमेंट्स हुजणु घुरिजनि ऐं कहिड़ा एलिमेंट्स न हुजणु घुरिजनि, अचो त उहो ॾिसूं। हाणे दोस्तों, ऐं सभ खां पहिरियों असांजो जेको आहे सभ खां पहिरियों ॾिसो दोस्तों असांजा ए आहे। त हाणे ए जा जेके एलिमेंट्स आहिनि हे आहिनि, त ए जा थी विया 1 2 3 4 5। ठीकु आहे दोस्तों, हाणे ए जा एलिमेंट्स मां रखी छॾियमि, उन खां पोइ छा आहे असांजी यूनियन जी निशानी आहे त मां यूनियन जी निशानी ॾींदुमि। ठीकु आहे, त हाणे हे ए जा एलिमेंट्स रखियमि, उन खां पोइ यू आहे यूनियन जी निशानी ॾींदुमि मां हिते, ऐं उन खां बाद में जेको असांजो छा आहे बी आहे। त हाणे बी जा जेको आहे मां एलिमेंट रखंदुमि। हाणे बी जा एलिमेंट्स आहिनि असांजा 3 4 5 6 ऐं 7। ठीकु आहे दोस्तों, त माना ए जा एलिमेंट्स हे थी विया, उन खां पोइ यूनियन जी निशानी मां यूनियन जी निशानी ॾींदुमि, उन खां पोइ बी आहे असांजो त मां बी जा एलिमेंट्स हे जेको आहे सो रखिया आहिनि। ठीकु आहे दोस्तों, हा उन खां पोइ ॾिसो छा आहे बराबर जी निशानी आहे। ठीकु आहे दोस्तों, बराबर जी निशानी आहे, बराबर जी निशानी ॾींदुमि। उन खां पोइ छा आहे असांजो सी आहे, माना जॾहिं मां ॿिनि सेटनि जी छा कंदुमि यूनियन कंदुमि त लाज़मी छा ईंदो असांजो टियों सेट ईंदो। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे जेको असांजो टियों सेट आहे, ठीकु आहे दोस्तों, त हाणे इन में जेको आहे सो यूनियन करण खां पोइ कहिड़ा कहिड़ा एलिमेंट्स हुजणु घुरिजनि ऐं कहिड़ा एलिमेंट्स न हुजणु घुरिजनि। ठीकु आहे दोस्तों, त हाणे जॾहिं असां ॿिनि सेटनि जी छा कंदा आहियूं यूनियन कंदा आहियूं त उनजो जेको जवाबु ईंदो आहे असां उन में उहे एलिमेंट्स खणंदा आहियूं जेके कॉमन हुजनि ॿिन्ही सेटनि में, उहे बि खणंदासीं
ऐं जेके असांजा कॉमन न हुजनि उहे बि खणंदासीं। ठीकु आहे दोस्तों, हाणे ॾिसो अचो। हाँ दोस्तों हिते ॾिसो असांजो हिते 1 आहे ऐं हिन में 1 न आहे असांजो, त माना 1 जो जेको कॉमन आहे हिन में मौजूदु बी सेट में न आहे। माना यूनियन में जेको असांखे कॉमन न हूंदो आहे उहो बि जेको आहे असां सी सेट मतिलबु जेको जवाबु आहे असांजो हुन में रखंदो। हाणे हिते ॾिसो असांजो दोस्तों 1 आहे, हिन में 1 असांजो न आहे, तंहिं हूंदे मां जेको आहे हिते जवाब में रखंदुमि। ठीकु आहे, त हाणे हिते छा आहे असांजो 2 आहे ऐं हिन सेट में 2 असांजो न आहे, तंहिं हूंदे जेको आहे मां जवाब में 2 करे रखंदुमि। ठीकु आहे दोस्तों, हाणे हिते छा आहे असांजो 3 आहे, हिते 3 आहे ऐं हिन में छा आहे असांजो 3 आहे। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हिते 3 हिते बि आहे, हिते बि आहे, छा थी असांजो कॉमन थी वियो। त हाणे छा कंदुमि माना जॾहिं कॉमन थी वियो त ॿिन्ही मां छा कंदुमि मां हिकिड़ो रखंदुमि। ठीकु आहे दोस्तों, ऐं पोइ छा आहे असांजो 4 आहे, हिते बि 4 आहे, माना 4 हिते बि आहे, हिते बि आहे, त ॿिन्ही मां छा कंदुमि मां हिकिड़ो रखंदुमि। हिते 5 आहे दोस्तों, हिन में बि 5 आहे, त मां छा कंदुमि 5 को हिकिड़ो रखंदुमि। ऐं हिन सेट में दोस्तों ॾिसो असांजो 6 आहे, जॾहिं त हिन सेट में असांजो 6 न आहे, त 6 जेको असांजो एलिमेंट आहे उहो असांजो कॉमन न आहे। मां ऑलरेडी ॾिसी चुको आहियां त सेट जी यूनियन में जेको असांजो आंसर ईंदो आहे असां उहे एलिमेंट्स रखंदा आहियूं जेके कॉमन हुजनि उहे बि रखंदासीं ऐं जेके असांखे कॉमन न हुजनि उहे बि रखंदासीं। हाणे असांजो 6 जेको आहे उहो असांखे कॉमन न आहे, तंहिं हूंदे बि जेको आहे मां आंसर में रखंदुमि। ठीकु आहे दोस्तों, ऐं हिते ॾिसो 7 आहे ऐं हिते 7 न आहे, त हाणे 7 जो कॉमन न आहे, तंहिं हूंदे बि मां जेको आहे 7 रखंदुमि। ठीकु आहे दोस्तों, हाणे हे छा थी वियो असांजो आंसर थी वियो। ठीकु आहे दोस्तों, त हाणे हे असांजो जेको सी सेट जेको असांखे फाइंड करणो हुयो उहो असांजो हे थी वियो। त ॾिसो दोस्तों ॿिनि सेटनि जी मां छा कयमि यूनियन कयमि, ॿिनि सेटनि जी यूनियन कयमि, त हिकिड़ो टियों सेट आयो। अहिड़े तरीक़े सां जीअं जेके मां 2 अंग जोड़ कया, मसलन 2 + 3 जोड़ कया में टियों अंग आयो हुयो न, माना 2 अंग जोड़ कया छा आयो टियों अंग आयो रिज़ल्ट में। त अहिड़े तरीक़े सां 2 जॾहिं सेट मां छा कंदुमि उनजी यूनियन कंदुमि, त रिज़ल्ट में छा ईंदो असांजो टियों सेट ईंदो। हाणे टिएं सेट जा जेके एलिमेंट्स कीअं खणिबा आहिनि उहे खणिबा आहिनि, जेके असांखे कॉमन हूंदा उहे बि रखंदासीं ऐं जेके असांखे कॉमन न हूंदा उहे बि रखंदासीं। ठीकु आहे दोस्तों, त हाणे ॿी ॻाल्हि इहा यादि रखिजो त सेट में ॾिसो हिते 3 आहे ऐं हिते बि असांखे 3 हुयो, माना 3 जेको आहे 2 दफ़ा अचे पियो, त मां छा कयमि 3 सिर्फ़ु हिकिड़ो दफ़ो रखंदुमि, छाकाणि त सेटनि में जेको आहे असांखे रिपीटेशन अलो न हूंदी आहे, बाक़ी जेको असांजो ऑर्डर पेयर हूंदो आहे उन में असांखे रिपीटेशन जी अलो हूंदी आहे। उमेदु आहे त हे जेको आहे प्रॉब्लम तव्हांखे सम्झ में आयो, जेकर नथो अचे तव्हां कमेंट में पुछी सघो था।